दहशतगर्दी ऐं मुआशी चैलेंजेस बावजूद हिक पार्टी रोडन ते अची मामला ख़राब करण चाहे थी। अहिड़े अमल की मज़म्मत कयूं था। पेशावर सानियाबाद हिन पार्टी के एपीसी में शिरकत की दावत ॾिनी, पर उन्हनि शिरकत मुनासिब न समझी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एपेक्स कमेटी जे इजलास के ख़िताब कंदे चयो आहे त दहशतगर्दी जहिड़े मसइले खे क़ौमी इत्तेफ़ाक़ राय सां मुंहुं ॾेई सघिजे थो। IMF सां मुआहिदो 10 ॾींहनि अंदर तइ थी वेंदो। रियासत के बचाइण ख़ातिर IMF जा सख़्त शर्त मञण लाइ तयार आहियूं। जल्द मुल्क खे ॾुखियाईनि मां कढी वठंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ एपेक्स कमेटी जो 7 कलाकनि खां वधीक जारी इजलास ख़त्म। इजलास में दिफ़ा ऐं घर वज़ारत जे वज़ीरनि, आर्मी चीफ, DGISI, चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि, सियासी ऐं अस्करी क़यादत शिरकत कई। ज़रियनि मूजिब इजलास में मुल्क में अमन अमान ऐं सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। पेशावर धमाके ऐं कराची में एडिशनल IGC ऑफिस ते हमलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास अॻु वज़ीर आज़म सां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम जी मुलाक़ात। सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हियूं। आर्मी चीफ जी पाक फ़ौज जे पेशेवराणनि मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल। सुप्रीम कोर्ट जे दर ते पाकिस्तान जो आइन आयो आहे, जंहिं सबबि पाण मुरादो नोटिस वरितो। पाण मुरादो नोटिस वठण जो इख्तियार चीफ जस्टिस वटि आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमरता बंदियाल KP ऐं पंजाब असेंबली जे इलेक्शन बाबति वरितल पाण मुरादे नोटिस वारे केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त जजिस वारे मामले खे सूमर ते ॿुधो वेंदो। जस्टिस जमाल ख़ान मंदोखेल चयो त सियासी मामला पार्लियामेंट में हल थियण घुरिजनि, अदालत छो ॿुधे। जस्टिस अतरमनुल्ला चयो त छो न ही मामलो फुल कोर्ट ॿुधे। अदालत पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी सूमर ताईं मुलतवी करे छॾी। PTM पंजाब ऐं KP जे चूंडनि बाबति पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी कंदड़ सुप्रीम कोर्ट जे लॉजर बेंच में शामिल 2 जजिस एतिराज़ वारे छॾिया। इलेक्शन जी तारीख़ बाबति ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण जी इस्तदा फारूक एच नाइक अदालत आॾो पेश थी PTM जो गॾियल बयान पढ़ी ॿुधायो। फारूक एच नाइक चयो त जजिस सां को बि झेड़ो नाहे। जस्टिस एजाजुल हसन ऐं जस्टिस मज़ाहिर अली नक़वी खे बेंच खां धार कयो वञे। ॿई जजिस पीपल्स पार्टी नून लीग ऐं JUI सां वाॻियल केस बि न ॿुधनि। चूंडनि वारो मामलो अवामी आहे, फुल कोर्ट खे ॿुधणु घुरिजे, जीअं कंहिंखे बि एतिराज़ जो मौक़ो न मिले। अदब से कहूंगा कि ये मसला जो है 9 काबिल एहतराम जज साहिबान नहीं बल्कि फुल कोर्ट की का जो है मुतकासी है। पूरा सुप्रीम कोर्ट जो है वो बैठ के इस मसले का हल ढूंढे, हल तलाश करे। जब वो हमारी टेरिटरी को ट्रेसपास करेंगे उन कुर्सियों पे बैठे हुए, तो हमारा भी हक बनता है कि हम आवाज उठाएं कि उन्होंने अपनी कुर्सी के तकाजे पूरे नहीं किए हुए। नवाज शरीफ के साथ जो ज्यादती हुई, जिस तरह 4 साल के बाद PMLN की हुकूमत जो है वो फारिग की गई नवाज शरीफ की और उसको ताहयात जो है डिस्क्वालीफाई किया गया। मेरी दरखास्त है आपकी वसात जेकॾहिं जजिस असांजे हदनि में दाख़िल थींदा त असां बि सवाल कंदासीं। क़ौम अदालती फ़ैसिलनि सां मुतासिर थींदी आहे। पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी बि फुल कोर्ट करे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त अदलिया सभ खां पहिरियां नज़रिये ज़रूरियत जो बुनियाद विझी आइन ते हमलो कयो। अदलियाई ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फाही ॾेई मुल्क में पहिरीं सियासी शहादत कई। नवाज शरीफ खे बि आइनी तरीक़े सां शहीद कयो वियो। आइन खे ॿीहर लिखणु अदालत जो कमु नाहे। अदलिया मामले ते फुल कोर्ट जोड़े अहिड़ो हल पेश करे जंहिं सां मुस्तक़बिल में मसइला पैदा न थियनि।